वेलकम बैक नाज़रीन। कराची में ख़बर आवाज़ शेयर कई पिया शर्जीली नामेमण पारा दखण वज़ीरिस्तान में चेक पोस्ट ते हमले की मज़म्मत कई वई आहे। पूरी कौम दहशतगर्द हमले में जवाननि जी शहादत ते ॾुखारी आहे। शर्जीली नामेमण जो चवणु आहे त अहिड़ियूं बुज़दिलाणियूं कारवायूं असांजे क़ौमी ख़ुदमुख़्तारी ते हमलो आहे। अहिड़ियूं कारवायूं अमन इस्तेहकाम ते हमलो आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जीली नामेमण पारां चयो वियो आहे त चैलेंजिस बावजूद दहशतगर्दी खे पाड़ खां पटण लाइ साबित क़दम ऐं पुरस्म आहियूं। आंकड़नि ते गढ़ण जेतिरा दहशतगर्द असांजे अज़्म खे कमज़ोर नथा करे सघनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया कराची मां शर्जीली नामेमण पारां ॾखण वज़ीरिस्तान में चेक पोस्ट ते हमले जी मज़म्मत कई वई आहे। पूरी क़ौम दहशतगर्द हमले में जवाननि जी शहादत ते ॾुखारी आहे। शर्जीली नामेमण पारां चयो वियो त अहिड़ियूं बुज़दिलाणियूं कारवायूं असांजे क़ौमी ख़ुदमुख़्तारी ते हमलो आहिनि। अहिड़ियूं कारवायूं अमन इस्तेहकाम ते हमलो आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जीली नामेमण जो चवणु आहे त चैलेंजिस बावजूद दहशतगर्दी खे पाड़ खां पटण लाइ साबित क़दम ऐं पुरस्म आहियूं। आंकड़नि ते गढ़ण जेतिरा दहशतगर्द असांजे अज़्म खे कमज़ोर नथा करे सघनि।